नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त सोभودीरो में खबर ॾींदा आहियूं। सोभودीरो शहर के रھواسين ارشاد अली चना ارباب अली होत सुमर शेख सजाद मङणेजो حميد शेख ऐं ॿियनि एतिरे मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन चयो त असां मज़दूर आहियूं, ॾियारी कमाए बचनि जो गुज़र सफ़र कयूं था। असां मज़दूर कमायूं 400 था। सोभوديرو सगियो नवाड़ो मीरक समी अंब नऊ ॻोठ बोम्बिटपोर टोमन में गोश्त माफिया जा कासाई इस्माइल मला मुरीद मला ऐं ॿिया कासे वॾो गोश्त 600 रुपया किलो अॾ सां ऐं निजो गोश्त वॾो 1000 किलो विकिरो कनि था, जॾहिं त ॿियनि शहरनि में वॾो गोश्त 450 रुपया किलो हले थो। असां ॾियारी कमाइण वारा वॾे संदे ॾींहं पंहिंजनि बचनि खे गोश्त खाराइण लाइ कासिर बनियल आहियूं। सोभوديرو में मार्केट कमेटी एसी मुख्तियारकार ऐं पुलिस अगो निंड पयल आहे, जेके का बि कार्रवाई न पिया कनि। कासाई पंहिंजे मनमानी करे रहिया आहिनि। जेके बीमार ढोर ऐं मोल ढोर राति जे अंधेरे में कोई सरेआम हलाइनि था, जिन खां को बि पुछण वारो न आहे। हितां जे रھواسين वज़ीर आला सिंध कमिश्नर सखत डीसी खैरपुर का मुतालबो कयो त कासाइन के ज़िले जे ॿियनि शहरनि में हलंदड़ गोश्त जे रेट सां हलाइण ऐं ढोरनि जे डॉक्टर खां ढोर चेक कराए पोइ कोई मार्केट में विकिरो करण जो पाबंद बनायो वञे। ॿी सूरत में मजदूर तबको सख्त एहतजाज कंदो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।